अल्हम्दुलिल्लाह الذي لم يزل عالما قديرا حيا قيوما سميعا بصيرا والصلاة والسلام على رسوله الذي أرسله إلى الناس كافة بشيرا ونذيرا وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وعلماء أهل سنته وصلحاء ملته كثيرا كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وأصحابه أجمعين कॾहिं गाढ़ो घोट कॾहिं मढ़ मुकाम जो वारी संदो कोट अॾियूं अॾींदे केतिरो प्यारा दोस्तों अॼु ही नूरानी कुरानी महफ़िल जंहिंमें ख़तीब अहले सुन्नत मुजाहिद मिल्लत शीरी ज़ुबान हज़रत अल्लामा व मौलाना साईं मोहम्मद आलम जत नईमी दामत बरकातुहुल आलिया तव्हां असांजे अॻियां जलवा अफ़रोज़ आहिनि। हज़रत अल्लामा व मौलाना मोहम्मद सिद्दीक राजो साहिब हज़रत अल्लामा व मौलाना मोहम्मद इसहाक राजू साहिब हज़रत अल्लामा व मौलाना नूर अहमद जखरो साहिब दीगर उलमाए किराम हुफ़ाज़ इज़ाम व सादात किराम अॼोकी जेका ही महफ़िल आहे असांजे मरहूम मग़फ़ूर फ़क़ीर अनवर अली रहमतुल्लाह अलैह ऐं मरहूम अहमद हमीर रहमतुल्लाह अलैह जे ईसाल सवाब जे लाइ असांजे फ़क़ीर मोहतरम कारो फ़क़ीर नेमती ऐं संदसि बिरादरी जे तरफ़ खां ऐं मोहतरम हाजी अल्लाह ॾिनो परियाड़ साहिब जे कोशिश सां ऐं ख़लीफ़ा मोहम्मद सिद्दीक नेमती थेमोर जे कोशिशुनि सां अॼु तव्हां असां हिन बरकत वारी महफ़िल में शरीक थिया आहियूं। आऊं तव्हांजो घणो टाइम कोन थो वठां। असांजा साईं परे खां महिमान आयल आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झायां, उनखे गौर सां ॿुधो, दिलि सां हंडायो ऐं पलव में कुझु ॿधी वञो। सभिनी खां पहिरीं इहा ॻाल्हि तव्हां यादि रखो त ही जेको असां ईसाल सवाब जे लाइ लंगर तक़सीम कयो, आलिम घुराया, क़ुरान जी तिलावत कई, नबी जी वाखाण कई, मौलूद ऐं नातूं पढ़ियूं ऐं जेके दुआऊं घुरियूं वञनि पियूं, इहो सवाब अल्लाह उन मरहूमनि जी क़ब्र ताईं पुॼाए थो। सुभान अल्लाह। आहे अक़ीदो सभिनी जो। ऐं इन दुआउनि ऐं इन ख़ैरातुनि
ऐं तिलावत कुरान जी बरकत सां अल्लाह उन जा दर्जात बुलंद फरमाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह उन जे कब्र जे अज़ाब खे ख़त्म करे छॾींदो आहे ऐं रब ज़ुल जलाल उन जे कब्र खे जन्नत जो बाग बनाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह। भला ॾियो ख़बर सी लॻो अथव छा? सुभान अल्लाह। ॻाल्हायो कोन था, ज़ुबान घर छॾे आया आहियो। भला जेके खणी आया आहियो से त ॻाल्हायो, चओ सुभान अल्लाह। अल्लामा सयूती रहमतुल्लाह अलैह शरह सुदूर में लिखियो, ही जेको सवाब कारे फ़कीर जे तरफ़ खां, ख़ासि करे बिरादरी जे तरफ़ खां मरहूम हमीर खे फ़कीर अनवर अली खे ईसाल कयो वियो। मदीने वारे साईं जो तोखे फरमान ॿुधायां, मुझे आका फरमायो त जिब्रील जन्नत मां थाव सोन जा खणी वञ। सुभान अल्लाह। इहो सवाब सोन जे थावन में ढके उन मरहूमन जी कब्र ते वञी नालो वठी सॾु करे सवाब पुॼाए आ। सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो त जिब्रील अमीन जॾहिं इहो सवाब खणी उन मरहूमन जी कब्र ते ईंदो आहे, नाले सां उन्हनि खे सॾींदो आहे ऐं इहो सवाब उन्हनि जे हवाले कंदो आहे त हू तमामु घणो ख़ुशि थी वेंदा आहिनि। कब्रिस्तान में जेके ॿिया सुता पिया आहिनि उहे अफ़सोस कंदा, अरमान कंदा, दुख कंदा त असांजे माइटनि असांखे विसारे छॾियो, असांजे औलाद असांखे विसारे छॾियो, असांजे भाइरनि असांखे विसारे छॾियो। हाओ जेकॾहिं उहे असांखे इहो सवाब मोकिलिन हा, अॼु असांजी क़ब्र ते बि जिब्राईल सवाब खणी अचे हा। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा उन्हनि जे दफ़्तर में जबलनि ऐं पहाड़नि जहिड़ा सवाब ऐं नेकियूं हूंदियूं। पुछा कंदा त मौला ये त नेकियूं मूं कयूं कोन हुयूं, ही सवाब किथां अची विया? अल्लाह ताला फरमाईंदो, बे इस्तिग़फ़ारी वलदिक, तूं मरी वियो हुए, तुंहिंजे बचनि तुंहिंजे लाइ दुआऊं पे घुरियूं, तुंहिंजे भाइरनि तो लाइ दुआऊं पे घुरियूं, तुंहिंजे माइटनि तुंहिंजे लाइ ख़ैरातूं पे कयूं, नबी जूं नातूं पे पढ़ायूं। ही उहो सवाब आहे जेको मरण खां पोइ तुंहिंजे औलाद तोॾां पे मोकिलियो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। माण्हू त चवनि था मरी वियो, ख़त्म थी वियो, मिटीअ में मिली वियो, पर उन्हनि खे ॿुधायो कौन कहता है कि मोमिन मर गए, अरे कैद से छूटे वो अपने घर गए। बेटा ईसाई छा फरमायो, मरणो अॻे जे मुआ कोने उन्हनि मौत, अला इन औलिया अल्लाह ला यमूतून, फानी थियनि न फौत, जो जिन सदी जोत काइम आ कौनैन में। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे पीर। प्यारा दोस्तों, अदा परियारनि जे ॻोठ वारा, ख़ासि केली बिरादरी वारा, थेमोर बिरादरी वारा,
सीरोनी खाचण वारा बदीन खाचण वारा मुझे नबी फरमायो जडे को असीस करीब पंजे मरहूम जी कब्र ते वेंदो आ उते वेही दुआ घुरंदो आ कुरान जी तिलावत कंदो आ मुझे नबी फरमायो इन्नल मय्यत यतअन्नसु बिल हय्य कमा यतअन्नसुल हय्य बिल हय्य उन मरहूम जी कब्र ते माइट अची वेंदो आ त उनखे ईअं मज़ो ईंदो आ जीअं ज़िंदा खे ज़िंदगी मुलाकात में मज़ो ईंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तू चवी थो मरी विया मुझे नबी सेखारियो जॾहिं तव्हां कब्रिस्तान ते वञो त उन कब्र वारनि ते सलाम कंदा कयो। अब तव्हां सलाम कंदा हो सुभान अल्लाह कब्र वारनि ते सलाम कंदा हो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अस्सलामु अलैकुम या अहलल कुबूर अंतुम सलफुना व नहनु बिल खल्फि यगफिरुल्लाहु लना व लकुम। ए कब्र वारो तव्हां जे मथा सलाम आहे। सुभान अल्लाह। तव्हां असां खां अॻे आया आहियो असां पोयां तव्हां जे अचण वारा आहियूं। अल्लाह तव्हां ते बि रहम करे असां ते बि रहम करे। इहो कब्र वारनि ते वञी सलाम पढ़बो आहे। जे सलाम नथा ॿुधनि जे मरी ख़ाक थी विया त इहो सलाम कंहिंखे थो कजे इहा वरंदी केरु थो ॾिए। प्यारा दोस्तो नबीअनि जे सरदार असां सुन्ननि खे अक़ीदो सेखारियो वञी तव्हां सलाम कयो। ये तव्हांजो सलाम ॿुधनि था ये ज़िंदा आहिनि वरंदी ॾियनि था। सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई आहे न। ओ मुंहिंजा दोस्तो मुझे आका मदीने वारे साईं फरमायो आहे इन्नल अब्द इज़ा वुदिअ फी क़ब्रिही व तवल्ला अन्हु असहाबुहु ला यस्मउ क़रअन आलिहिम। सही बुखारी जी हदीस वा चवी तो त बुखारी में किथे लिखियल आहे हलिया तोखे मां थो ॾेखारिया। सही बुखारी में मुंहिंजे नबीअ जी हदीस वा जॾहिं मयत खे कब्र में पूरे करे उन जा माइट वापसि मोटंदा आहिनि त कब्र वारो उन जे जुती जा खड़काट बि कब्र में ॿुधंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कब्र वारो ॻाल्हायो जुती जा खड़काट ॿुधे थो। पोइ जेको जुती जा खड़काट ॿुधे उहो बांग कोन ॿुधी सघंदो। सुभान अल्लाह। असां कोन ॿुधी सघंदो। सुभान अल्लाह। असां सुन्नी कब्र ते बांग ॾींदा आहियूं फतवा थी लॻे त हराम आहे। बांग रुगो निमाज़ जे लाइ किथे लिखियल आहे त निमाज़ जे लाइ हलिया तोखे मां थो ॾेखारिया फतवा शामी में लिखियो पियो आहे त कब्र जे मथां बि बांग ॾियणु मुस्तहिब आहे। सुभान अल्लाह। अबा कब्र में सवाल घणा थींदा? टे। घणा सवाल थींदा? जी। मर रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो आहे। मन दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। मा कुंत तक़ूलु फी हक़ हाज़र रजुल मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन नबी मुहम्मद घोट जे बारे में छा चवंदो हुए। इहे टे सवाल कब्र में थींदा आहिनि। जॾहिं कब्र जे मथां बांग ईंदी आहे त उहो मयत बांग ॿुधंदो आहे त उनखे सवाल जा जवाब याद अची वेंदा। नारे तकबीर नारे रिसालत नारे पीर। बांग में पहिरियों लफ्ज़ कहिड़ो आहे? अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आहे या न? मलाइकनि पुछो मर रब्बो का तुंहिंजो रब कहिड़ो आहे? ही त तासो ॿुधी वेठो आहे अल्लाहु अकबर। सुभान अल्लाह। वरी बांगो छा चवंदो? अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। मलाइका जॾहिं मुहम्मद घोट जे बारे में सवाल
कंदा ही त बांग में अगे ही बुधी वेठो आ त असां जो रसूल मोहम्मद मीर आहे सुभान अल्लाह अल्लामा इब्न क़य्युम किताब रूह में लिखियो आ जडे तवा मयत के कब्र में पूरियो था दफन कयो था उन खां पोए तवा मथा वेही वसियत कयो त ओ फलाना पुत्र फलाणे जा ओ फलाना पुत्र फलाणे जा ओ फलाना पुत्र फलाणे जा टे दफ़ा उनखे सॾ कयो हू तव्हां ॾांहुं मुतवजह थी वेंदो पोइ तव्हां उनखे सेखारियो त असां मुस्लमान आहियूं असांजो अल्लाह असांजो परवरदिगार रब्बुल आलमीन असांजो नबी मोहम्मद घोट आहे अल्लामा इब्न क़य्युम लिखियो तव्हां उन मयत खे इहो सम्झायो उहो तव्हांजो आवाज़ ॿुधंदो जॾहिं मलाइक सवाल जवाब करण ईंदा सम्झी वेंदा त हिन खे अॻे ई कंहिं सेखारे छॾियो आहे सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह ॿुधो पर जेको इंसान पंहिंजी हयातीअ में नेकियूं करे वञे नमाज़ पढ़ी वञे ख़ैरात करे वञे अल्लाह अल्लाह करे वञे मुंहिंजे नबी फरमायो त पंहिंजी हयाती में जेकॾहिं तो खजूर जी खोखड़ी जे मथां जेको सन्नी परती आहे तो पंहिंजे हथ सां कंहिं ग़रीब खे ख़ैरात में ॾिनी मरण खां पोइ अगरि केरु 50 देगूं बि तुंहिंजे नाले ख़ैरात करे अल्लाह वटि उन खोखड़ी जे पर्दी जो सवाब वधीक आहे सुभान अल्लाह छो त हींअर तूं मालिक आहीं तूं धणी आहीं हींअर तुंहिंजे अॻियां हिर्स आहे तोखे नफ़्स आहे तोखे लालच आहे तुंहिंजी दिलि नथी चवे मां अल्लाह जे नाले ॾियां मरी वए पोइ तूं बेवस थी वञे पोइ तुंहिंजा पोयां खणी 100 देगूं लाहिनि पर मुंहिंजे आका फरमायो जेको तुंहिंजे हथ में आहे तुंहिंजे वस में आहे पंहिंजे हथ सां ॾेई वञ अल्लाह जी ज़ात खे या ख़ैरात वधीक प्यारी आहे सुभान अल्लाह समझो था तव्हां पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे लाइ बि ईसाले सवाब करे सघो था सुभान अल्लाह हे फ़कीर अनवर जे लाइ ईसाले सवाब जी महफ़िल आहे पर तव्हां पंहिंजे लाइ अगरि सवाब मोकिलींदा वञो इबादत बंदगी करे पंहिंजे दफ़्तरनि खे नूर सां नेकियुनि सां भरे वञो रब जे क़ुरान फरमायो व अम्मा मन थकुलत मवाज़ीनुहु फ़हुव फ़ी ऐशतिन रादिया नेकियूं जंहिंजूं जंहिं थी वियो मीज़ान ते नेकियुनि जो पुर ॻड़ो थी वियो रब फरमाईंदो इन जी जाइ जन्नत आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे पीर दम दस्तगीर समझो पिया अल्लाह तव्हांखे नेकी जो करण जो टाइम ॾिनो आहे हिम्मत ॾिनी आहे कब्र वारो चवे थो जेकी तूं बरकातूं नफ़िल पढ़ी थो तोखे इन जो क़दुरु नाहे अल्लामा इब्न क़य्युम लिखियो किताब रूह में कब्र वारो चवे थो ओ दुनिया वारा बरकातूं नफ़िल जेके तो पढ़ा तोखे इन जो क़दुरु नाहे पर मूंखे ख़बर आहे त इन जी क़ीमत केतिरी आहे दुनिया जा सोन खजाना बन्नियूं हुकूमतूं दौलतूं सब कुर्बान करे छॾजनि पर इन बरकातुनि जी क़ीमत अञा वधीक आहे सुभान अल्लाह थोड़ियो ख़बर है पढ़ंदो नमाज़ है पंहिंजे लाइ सवाब मोकिलींदो ज़िंदगी खे संवारींदो या पोयनि जो आसरो कंदो हिकिड़ो माण्हू हो उन बाज़ार में
मूंखे बाज़ार में अंगूर सुठा लॻा उहे वठी घर मोकिलियईं शाम जो मोटी आयो ज़ाल हिनखे मानी ॾिनी पाणी ॾिनो हिनखे चांहि ॾिनी बोतल ॾिनी दस्तरख़्वान लॻायो हर शइ हिनखे खारायईं पर हमरा पुछियो ॾियो ख़बर मूं ताॾे अंगूर मोकिलिया मूंखे ॾाढा वणनि पिया उहे किथे आहिनि ज़ाल चयो उहे असां सभु खाई छॾिया चई हैफ़ तव्हांखे तव्हां मुंहिंजे लाइ अंगूर न रखिया मरी वेंदुसि पोइ कहिड़ा तव्हां मूंखे ख़तमा ॾींदव तव्हां दुनिया में मुंहिंजे लाइ कुझु नथा रखो त मरण खां पोइ छा मुंहिंजे नाले तव्हां रखंदव पैसा खणी वञी अलाह जो घर मस्जिद ठाराए आयो कि मां पंहिंजो बंदोबस्त अॻे ई करे थो छॾियां सुभान अल्लाह पोइ तव्हां बि पंहिंजो बंदोबस्त कंदव या पोयनि जो आसरो कंदव ॻाल्हायो मौत बरहक ही जिंदगी छॾणी आहे हे घर तड़ राज भाग ही दुनिया दौलत ही ऐश आराम उहदा सभु छॾे करे अल्लाह जी कोर्ट में पेश थियणो आहे अल मौत बाबुन कुल्लु नफ्सिन दाखिलुहा अल मौत कदहुन कुल्लु नफ्सिन शारिबुहा मौत हिकिड़ो अहिड़ो दरवाज़ो आहे जंहिंमां हर कंहिंखे लंघणो आहे मौत हिकिड़ो अहिड़ो प्यालो आहे जंहिंमां हर कंहिंखे ढुक भरणो आहे ऐं तूं वॾा मनसूबा करे वेठो आहीं हीअ बनी ख़रीद करणी आहे हे कब्ज़ो करणो आहे हीअ आबादी लहंदी पोइ हे पैसा ईंदा इन मां वरी शादी कंदुसि पोइ घर ठाराईंदुसि पोइ हे कारोबार खोलींदुसि वरी पोइ उन मां पैसा थींदा पोइ ही ख़रीद कंदुसि तूं सामान ऐं इंतज़ार ऐं बंदोबस्त ऐं तसवुर तमामु ॾिखा करे वेठो हुई पर मुझे आका फरमायो इज़ा अस्बहत फला तंतज़िरिल मसा तुझी जिंदगी में सुबह अचे त शाम जो इंतजार न कर सुभान अल्लाह पर जे शाम अची वञे त सुबह जो इंतजार न कर तुंहिंजो अबो वयो तुंहिंजी अम्मा वई तुंहिंजो ॾाॾो वयो पड़ॾाॾो वयो पीर फ़कीर अमीर रईस सभु दुनिया छॾे विया हिकिड़े ॾींहुं तोखे असांखे बि ही दुनिया छॾे वञी पंहिंजे मालिक सां मिलणो आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे समझो पिया त प्यारा दोस्तो नबी जी न्याणी आहे ॻाल्हायो केरा नबी जी न्याणी आहे जन्नत जी मालिकाणी आहे सैयदा तैयबा फातिमत ज़हरा जंहिंजे बदन खे मुंहिंजो नबी सुंघंदो आहे फरमाईंदो आहे त फातिमा तुंहिंजे बदन मां मोहम्मद खे जन्नत जी सुरहान थी अचे सुभान अल्लाह सैयदा ईंदी आहे नबियनि जो सरदार उथी बीहंदो आहे फातिमत ज़हरा जो इस्तक़बाल कंदो आहे आजियां कंदो आहे ऐं महबूब ख़ातून जन्नत जे हथ खे वठी चुमी ॾींदो आहे ऐं फातिमत ज़हरा खे पंहिंजी जाइ ते वेहारींदो आहे सुभान अल्लाह इहा नबीअ असांखे न्याणी जी इज़त करणु सेखारी सुभान अल्लाह तुंहिंजे घर में न्याणी थी ॼमे त बूथ चिॿो थी थो वञे ज़ाल खे दड़का थो ॾीं तलाक जा डप थो ॾीं कढी छॾींदोसांइ टक छोरी जी ॼणी अथई पर यादि रखो जंहिंजे घर में न्याणी ॼमी वई हिकिड़ी न्याणी ॼाई या ॿ ॼायूं या टे ॼायूं उनखे सुठी तरबियत ॾिनाई उन न्याणियुनि खे सुठे घर में शादी करायई मुझे नबी फरमायो त इन जी शफ़ाअत करण वारो इनखे जन्नत में वठी वञण वारो न्याणियुनि जे पीउ खे जन्नत में वठी वञण वारो मां मोहम्मद घोट आहियां नारे तकबीर नारे रिसालत नारे पीर दम दस्तगीर ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो जंहिं नुतफ़े मां ॿार ॼमंदो आहे जंहिं नुतफ़े मां जंहिं जरासीम मां ॿार ॼमंदो आहे औरत जे वजूद में अल्लाह उहो नुतफ़ो रुॻो न्याणियुनि जो रखियो आहे सुभान अल्लाह ऐं मर्द जे अंदरि अल्लाह ताला उहो नुतफ़ो न्याणी जो बि रखियो आहे त पुट जो बि रखियो आहे सुभान अल्लाह समझो पिया
औरत जे वजूद में जेको नुत्फ हुआ उन मां सिर्फ न्याणी ॼमी सघे थी, पुट नथो ॼमी सघे। पुट तॾहिं ॼमंदो जॾहिं मर्द जो पुट वारो नुत्फ हुनजे रहम में ईंदो, बच्चेदानी में ईंदो, पोइ उनखे पुट ॼमंदो। माना रब कानून ठाहियो त पुट जो नुत्फो और धीउ जो नुत्फो रब मर्द में रखियो आहे, औरत में रुगो न्याणी जो नुत्फो रखियो आहे। माना तोखे पुट नथो ॼमे त ख़राबी तो में थी न, पोइ धड़का वारी साल खे तो ॾी तो में इहा शइ न आहे त उहो पुट ॼमे किथां? पुट ॼमी अल्लाह जी नेमत वा, न्याणी ॼमी अल्लाह जी रहमत वा। सुभान अल्लाह। पोड़ो थींदे कुराड़ो थींदे वरी बि टुकुर न्याणी खाराईंदई, छोरो त लोधे कढी छॾींदई। वॾो थियो आहे त हाणे पहिरियों चटियूं भरीस, कर्ज़ लाहीस, आहे या न? मुझे नबी जी न्याणी सैयदा तैयबा ताहिरा फातिमा ज़हरा जॾहिं दुनिया खे अलविदा पई करे, सैयदा बिस्तर ते सुती पई आहे, पंहिंजे घोट अली खे घुरायो अथई। चवे थी मुंहिंजा घोट अली थोरो क़रीब आहे त तोसां के मोहबत जूं ॻाल्हियूं करे वठां। ओ मुंहिंजा घोट अली, तुंहिंजी कुंवार फातिमा तोखां जुदा थियण वारी आहे, पंहिंजे रब सां मिलण वारी आहे। मौला अली जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, हज़रत अली जी अखियुनि में लुड़क अची विया, रोई करे चवे थो फातिमा, हिकु त दिलबर मोहम्मद मीर जे जुदाई जा दाग लथा कोन्हनि के, वरी तूं कहिड़ियूं जुदाई जूं ॻाल्हियूं पई करी। सैयदा फरमायो त हर नफ़्स खे मौत जो साइको चखणो पवंदो। जे सफ़र ते मुंहिंजो बाबो मोहम्मद घोट वियो आहे, उन सफ़र ते मां फातिमा खे बि वञणो आहे। ओ मुंहिंजा घोट अली, मां फातिमा जी वसियत यादि कजाए, जॾहिं मां दुनिया छॾे वञा, मुंहिंजे बचे इमाम हसन इमाम हुसैन जी तोखे पारत हुजे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मौला अली जी अखियुनि में लुड़क अची विया। ही जेको ख़ुदा जो शेर आहे रोई वेठो, चवे थो ए फातिमा, अगर तुंहिंजा बच्चा आहिनि त मां अलीअ जा बि बच्चा आहिनि, मां हिननि खे कीअं ॾुखियो छॾींदुसि। सैयदा फरमाइण लॻी, ए मुंहिंजा घोट अली, जेको प्यार जी जल अम्मा ॾींदी आहे उहो अबे खे ॾियण लाइ कोन ईंदो आहे। मूं पंहिंजे बाबे मोहम्मद मीर खां ॿुधो हुयो त मुंहिंजे वॾे पुट इमाम हसन खे ज़ालिम ज़हर ॾेई शहीद कंदा, मुंहिंजे नंढे बच्चे इमाम हुसैन खे करबला जे रण में उञो ऐं बुखियो करे परदेसी करे शहीद कंदा। ओ मुंहिंजा घोट अली, अगर तूं उन टेम ते हुजी त मुंहिंजे बच्चनि जी मदद कजाए। सैयदा वसियत कंदे कंदे अख पूरजी वई, वञी पंहिंजे रब सां मिली। सुभान अल्लाह। आया न? ओ कई अमड़ियूं वयूं रोंदा बचड़ा छॾे, कई बचड़ा वया रोंदियूं अमड़ियूं छॾे। सारो लोक विंदो हितां लोए लॾे, सारो लोक विंदो हितां लोए लॾे, रख अॻिते संदो कोठियान सजण हली कपुरन जो। ॾिसो हाल सजण भॼी भोरा थियूं, पाए माल सजण हली कपुरन जो। मौत मथां भरियो बीठो आहे, कबर तोखे सॾे पई, इज़राइल लामारा पियो ॾे, अञा बि तुंहिंजी अखि नथी खुले, अञा बि तोखां मस्जिद जो पंधु नथो लभे, अञा बि अलाह जे दर ते माफ़ी नथो पिनी, पोड़ो थी वए, कुराड़ो थी वए, हलण खां तुंहिंजा बदन ताक़त छॾे विया, अञा बि तूं पराया लोढ़ा पियो लताड़ी, अञा बि पराई इज़त में बुरी नज़र पियो विझी। यादि रखजांइ, मुंहिंजे नबीअ फरमायो, अशेख़ ज़ानी, जेको पोड़ो ज़िना कंदो आहे, इन जे मथां अल्लाह खे तमामु घणी कावड़ ईंदी आहे। समझो पिया?
पोड़े सिना चण वारे ते खुदा जी ज़ात खे वॾी कावड़ ईंदी आ, गुस्सो ईंदो आ। प्यारा दोस्तो, कब्र जे अंदर भी वध खां वध अज़ाब उन खे थींदो जेको पराया नंग तकींदो आ। नज़रों पाक रखो। जे चाहियो था तव्हांजी कब्र जन्नत जो बाग बणजी वञे, चाहियो था पोइ अबे अम्मा जो अदब कर। जे चाहियो कब्र जन्नत जो बाग बणजे, नज़रुनि खे पाक रख, कूड़ खां तौबा कर। समझो पिया? अल्लाह जे दर ते झुको, अल्लाह जे दर ते। घणई दुनिया वारनि जे दरनि ते हली जुतियूं घसायई, ज़िंदगी विञायई, छा तोखे मिलियो? वो पाण पिनन खाइनि, तोखे छा ॾींदा? जे चाही दौलत मिले, इज़त मिले, जे चाही जन्नत मिले त मुंहिंजे नबी जे दर ते हली आ, मुंहिंजे ख़ुदा जे दर ते झुकी पो। पोइ ॾिस मुंहिंजो अल्लाह कीअं तो तुंहिंजी मदद करे। सुभान अल्लाह। पढ़ो ला नबी अकरम जे साहबन जो शान आ, चैन यारन जो, मुस्तफ़ा करीम जी इज्जत अज़मत जो बयान आ। ए वठो पढ़ो, पंजो अकीदो दुरुस्त कयो। 150 रुपयन जी मिठाई आ, ए फकीर खणी तो अचे साईं। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। प्यारा दोस्तो, हिकड़ी अजीब रिवायत तोखे ॿुधायां, मूंखे यकीन आ तुंहिंजी दिलि ठरी पवंदी इंशाअल्लाह। ऐं हूअं ई आलिमनि जो दीदार करे दिलियूं त ठरनि पियूं न। सुभान अल्लाह। हेड़ियूं कचहरियूं त बख़्त वारनि खे नसीब थींदियूं। सुभान अल्लाह। हेड़ा मेला, हेड़ियूं महफ़िलूं अल्लाह भाग वारनि खे ॾेखारींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिकड़ी औरत हुई, 5 टेम नमाज़ पढ़ंदी हुई, 5 टेम, पर मुड़स उनजो मवाली हो, शराबी हो, जुआरी हो, कोकड़ी हो। हिते भी घणा बगल में कुकड़ आईंदा वतन आई, भले तू कुकड़ वेड़ा, जॾहिं क़यामत में मलाइका कुटी नहीं पो ख़बर पवंदई तोखे केर लपाट हणे सूर तो थे, ठोशो हणे सूर तो थे, कुकड़न खे तो वेड़ाई जानवरन खे। ओ मुंहिंजा दा छॾियो ई हरकतूं, ज़मीन वारनि ते रहम कयो त आसमान वारो तव्हां ते रहम करे। सुभान अल्लाह। हीअ औरत अल्लाह जे दर ते निमाज़ पढ़ण वारी हुई। हिन जो मुड़ुस वॾो ज़ालिम हुयो। ज़ाल खे चवण लॻो, आईंदा तोखे मुसल्ले ते निमाज़ पढ़ंदे न ॾिसां। माई चयो, मूंखे मारे टुकड़ा टुकड़ा करे छॾ, पर मां पंहिंजे रब जी निमाज़ कोन छॾींदुसि। आशिक ज़हर पिया वियो ॾिसी विसकन घणो, करे ऐं कातिल जा हू हमेशा हेराक, लगन लऊं लतीफ़ चए फना कया फिराक, तोड़े चिकन चाक तब आहो नस्लन आमसी। मुड़स मारींदो रहियो, पर हीअ अल्लाह जे ख़ौफ़ वारी निमाज़ कोन छॾियाई। हिकिड़े ॾींहुं हिन जो घर वारो जीअं जो घर में आयो, ॾिठाई त ज़ाल मुसल्ले नमाज़ पई पढ़े। हिनखे तमाम घणी कावड़ अची वई, पासे में तनूर में बाहि पई ॿरे। ज़ाल खे वारनि खां पकड़े उन तनूर में विझी मथां ढक ॾेई छॾियाई। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं, सम्झाई त सड़ी वई हूंदी, ख़ाक बणिजी वई हूंदी। 3 ॾींहंनि खां पोइ जीअं तनूर जो ढक लाहे, अल्लाह जे ख़ौफ़ वारी बानी ज़िंदा सलामत तनूर में हथ में तस्बीह मोहम्मद मीर ते सलात पई पढ़े। हमरा इनखे ॿाहिरि कढियो, पुछा कयईंसि त बाहि जो कमु साड़णा, तुंहिंजा कपिड़ा कोन सड़िया, तुंहिंजा वार कोन सड़िया, तुंहिंजी खल कोन सड़ी। ओ साल दे ख़बर बाहि तो
तोखे छो न चलायो अञा माई जवाब कोन ॾिनो आसमान मांखे बि आवाज़ आयो खबरदार खबरदार ओ मुंहिंजा बाना जेका मां रब जे दर ते निमाज़ पढ़ंदी आहे हीअ त दुनिया जी बाहि आहे पर हुनखे जहन्नम जी बाहि बि कोन साड़ींदी कख सड़न पन सड़न सड़न सावागा जनरी जायो अल्लाह तो न अचे तन खे बेटा यू फरमायो त छाखे वनी छो तू बेली बियन जो थी वट कंज करीम जी जग जो वाली जो पोइ हूं तो सुखियो सो जंहिंजो इश्क अल्लाह सी सुभान अल्लाह समझो पिया अल्लाह खे राज़ी कयो अल्लाह जे रसूल खे राज़ी कयो भला जे वॾियूं नेकियूं नथा कयो वॾियूं इबादतूं नथा कयो त घटि में घटि 5 टाइम निमाज़ त पढ़ो न सुभान अल्लाह ॿियो ख़बर है पढ़ बि निमाज़ है इंशाअल्लाह पढ़ बि जेके पढ़ंदोसीं हथ मथे कयो बाक़ी ॿियनि ते मयार ई न आहे हे ॾिसो मिंबर मुस्तफ़ा ते वेही आलिमनि जे विच में मां कसम सां तोखे चवां थो तूं निमाज़ पढ़ तुंहिंजी हर मुश्किल मुंहिंजो रब निमाज़ जे सदके आसान करे छॾींदो सुभान अल्लाह कर्ज़ वठी वई बीमारी वकोड़े वई परेशान थी वियो हुई इस्पतालुनि मां फ़ाइदो न थियो अॼु अल्लाह जे दर ते निमाज़ पढ़ कर्ज़ बि लही वेंदई मर्ज़ बि लही वेंदई सुभान अल्लाह समझो पिया पर हाणे मथां सियारो पियो थो अचे सियारो पाणी बि ठरंदो कोसी सवड़ मां निकिरनि तोखे ॾुखियो लॻंदो आहे या न हिकिड़े बरोच असांजे ॻोठ जी ॻाल्हि थो कयां तव्हांजे ॻोठ जे बरोच जी ॻाल्हि नथो कयां निमाज़ शुरू कयईं कि अल्लाह वारे जो वाइस ॿुधईं ख़ौफ़ ख़ुदा जो जागी पियो निमाज़ शुरू कयईं पढ़ंदो रहियो तव्हांजो छितो सियारो अची वियो पारो पाणी बर्फ़ वांगुरु ॼमियल सुबुह जो उथी वुज़ू करे त थधो पाणी ॾुखियो लॻसि ज़ाल खे चयईं मुसला टंग छोड़ करा भंज छोड़ निमाज़ दी मुद गई वल उन्हारे च पड़सो तव्हां तीअं कोन कंदव न मौसमी त कोन थींदो न निमाज़ी रमज़ान अचे त माशाअल्लाह पहिरीं सिफ़ में वेठो आहीं रमज़ान वियो त वरी 11 महीना गुम मुस्लमान इहा मुस्लमानी वरी बीड़ा पादर खाराईंदई अल्लाह सां बि ठगी ओ मुंहिंजा अदा ही दिल बीमार आहे ॻाल्हायो दिल गुनाहनि में कारी थी वई आहे तॾहिं नेकी जो कमु नथो वणे इन दिल खे छिलाउ मिलंदो दिल खे रोशनी मिलंदी दिल जो इलाज थींदो दिल सुजाग थींदी त अल्लाह जे वलियनि जी इस्पताल में वेंदे तोखे दावत ॾेई थो वञा दरबार नेमतपुर शरीफ शादी लार्ज में हर महीने चंड जी 19 जी शाम 20 जी रात असी मुशान नूरानी महफिल थींदी आहे अची ॾिसो छा मुंहिंजे नबी जो फैज़ वेराइजे पियो वॾा ॾोहारी हुया जेके फौज पुलिस जा पादर खाई न सुधरिया अल्लाह जे ज़ाकिर बाननि जे दुआउनि में शरीक थिया चेहरे ते ॾाढ़ी अची वई मथे ते पटको 5 टाइम निमाज़ तहज्जुद निमाज़ पढ़नि पिया तोखे दावत ॾेई थो वञा नेकनि सां गॾिजंदे त नेक थी वेंदे समझो पिया अल्लाह ताला खां दुआ आहे रब अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन सुभान अल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्हम्दुलिल्लाह हजरत पीर तरीक़त रहबरी शरीफ क़िबला साईं मोहम्मद रहमतुल्लाह इलाही अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे नूरानी ऐं रूहानी बयान सां तव्हां असांजे दिलनि खे मुस्तफ़ीद फरमायो।